अस्सलाम वालेकुम दोस्तों अवां ॾिसो था त ही जेके आहिनि नेचुरल शयूं आहिनि, कुदरती शयूं आहिनि। ही ॾिसो, अल्लाह ताला इन कुदरती शयुनि में वॾी हिकु शिफ़ा रखी आहे। ऐं इन शयुनि सां हिकमत जूं जेके आहिनि उहे दवाऊं तयारु थींदियूं आहिनि। हीअ अवां ॾिसो था, हीअ सभु नेचुरल ऐं कुदरती शयूं आहिनि ऐं हिन में वॾी हिकिड़ी शिफ़ा आहे। अचो त अॼु तव्हांखे ॿुधायूं त पिते जी पथरी जेका आहे उहा कीअं साफ़ु थींदी, पिते में जेको ॼमियल सुफ़रा आहे उहो कीअं जेको आहे ख़तमु थींदो, उन जे बारे में अॼु तव्हांखे ॿुधायूं था। दोस्तो, अवां ही ॾिसी रहिया आहियो, ही 4 अज्जा पिया आहिनि। इन में तव्हां ॾिसो, ही सना मक्की आहे। सना मक्की 80 ग्राम, नौशादर ठिकरी 30 ग्राम ऐं कारा मिर्च 10 ग्राम, सुंढ 50 ग्राम। इहे 4 शयूं वठी सफ़ूफ़ करे, 4 शयूं सफ़ूफ़ करे अधु चमच सुबुह, मंझंदि, शाम मानी खां बाद इस्तेमालु कयो। ऐं उन सां गॾोगॾु ही जवारिश कमूनी, करशी या हमदर्द जी, इहा बि हिकु चमच जेको आहे सुबुह, मंझंदि, शाम इस्तेमालु करण सां अव्हां जे पिते मां पथरी 20 खां 21 ॾींहंनि जे अंदरि बिल्कुलु निकिरी वेंदी।